जुडे में ऑनलाइन क्लासन जी फीस वठण खिलाफ शागिर्दनि पारां यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध शागिर्द इतिहाद पारां इमदाद अली काज़ी, फिदा हुसैन रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में शागिर्दनि वॾे अंग में गॾिजी हथनि में प्ले कार्ड खणी मीडिया सेंटर जुडो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शागिर्दनि दाहींदे चयो त यूनिवर्सिटी इंतजामिया ऑनलाइन क्लासिस शुरू त कया आहिनि, पर ॿाराड़ी सां वास्तो रखंदड़ शागिर्दनि वटि बिजली, इंटरनेट, लैपटॉप जूं सहूलियतूं न आहिनि। जॾहिं त ग़रीब शागिर्द मुसलसिल लॉकडाउन सबबि यूनिवर्सिटी जे मुक़रर कयल ग़रीब फीस ॾियण जी सघ बि नथा रखनि। थरपारकर आहे, बदीना, ठठो आहे या सिजावल जा कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि या अपर साइड जा कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते नेटवर्क जो प्रॉब्लम आहे, जिते ग़रीब शागिर्दनि वटि फीस पे करण जा पैसा न आहिनि ऐं ना ई एतिरा मोबाइल आहिनि जेके उहे ऑनलाइन क्लास वठी सघनि, ना लैपटॉप जी का सहूलियत आहे। सो अला इक़्तिदार जेके वेठा आहिनि यूनिवर्सिटीज़ जा VC आहे या वज़ीर तइलीम आहे, गवर्नर आहे, उन्हनि खां इहा पुरज़ोर अपील कई थी वञे त ऑनलाइन क्लासिस बंदि कयो वञे या न त असांखे ऑल्टरनेट ॾिनो वञे जेको असां पैकेजिस कराए सघूं ऐं या असांखे लैपटॉप वग़ैरह मुहैया कया वञनि या असांखे अहिड़ा कुझु तरीक़ा ॾिना वञनि जंहिं ते असां पंहिंजी तइलीम जारी रखे सघूं। का बि असांखे सहूलियत नाहे हुकूमत तरफ़ां, सिर्फ़ु महांगा पैकेज ऐं उनखां अलावा यूनिवर्सिटियुनि तरफ़ां इन ऑनलाइन क्लासुनि जे दौरान अहिड़े लॉकडाउन जे दौरान बि फीसूं वरितियूं पियूं वञनि। असां वज़ीर आला सिंध ऐं जेको आहे सो वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं ॿियो जेके बस वारा इदारा आहिनि उनखे अपील था कयूं त असांजे शागिर्दनि इंसाफ़ कयो वञे। जंहिंमें जेको ऑनलाइन क्लासिस वठण लाइ जेकी मोबाइलनि सां जेके वॾा जेकी पैकेज कराया वञनि था उहे बि असांजा आहिनि ऐं उनखां पोइ असांखे न का सहूलियत मुहैया कई वई आहे यूनिवर्सिटीज़ जे तरफ़ां, न का हेक इंतज़ाम जे तरफ़ां त असांजो क्लासिस वठी सघूं। इन जे लाइ आउं वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खां मुतालबो थो कयां त असांखे रिलीफ ॾिनी वञे फीस में। उनखां पोइ जेको आहे असांखे जेको आहे ऑनलाइन क्लासिस लाइ सहूलियत मुहैया कई वञे त पोइ असां क्लासिस जो वठंदासीं, न त कहिड़ी बि हालत में असां क्लास न वठंदासीं, असां बाइकाट कंदासीं क्लासिस जो। शागिर्दनि सिंध सरकार, तालीम खाते वारे वज़ीर ऐं यूनिवर्सिटी इंतजामिया खां मुतालबो कयो त ऑनलाइन क्लासूं बंदि करे फीस माफ़ कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk